एक बार हिकिड़े सत्संग में ॾाढी मौज हुई, खूब जीअं तव्हां संगत वेठा आहियो तीअं सत्संग में संगत वेठी, हिकिड़ो चोर अची वेठो। ही सची घटना तो ध्यान सां ॿुधजो, ॾाढी सुंदर घटना। हिकु बार हिकिड़ो चोर अची सत्संग में वेठो, संतन जा वचन हुन बि ॿुधिया, ॾाढो आनंद आयो, भक्ति में ॾाढी मौज। तो खानदानी चोर, ॾाढो पुराणो, उन्हनि जो पेशो ई चोरीअ जो हुयो। उन सत्संग ॿुधियो, ॾाढो आनंद आयो कथा कीर्तन में। सत्संग खां पोइ संतन सां वञी मिलियो, चई बाबा तव्हांजो मां सत्संग ॿुधियो, मूंखे ॾाढो आनंद आयो, पहिरियों बार मां सत्संग में वेठो आहियां, मां तव्हांखे पंहिंजो परिचय ॾियां कि मां हिकिड़ो चोर आहियां, चोरी कंदो आहियां, ऐं ही नंढी वंढी ॾाढी वॾी वॾी चोरी कंदो आहियां। पर मुंहिंजे मन में इच्छा जागी आहे कि मां नाम जो दान वठां, मां भक्ति कयां, हाणे सेवा कयां, तव्हां कृपा कयो, मूंखे दीक्षा ॾियो। संतन चयो अच्छा, हिकु सत्संग में एॾो कमाल, चई मूंखे ॾाढो आनंद आयो आहे। भजन कंदे भाई चई मां तव्हांजी हर हिकु ॻाल्हि मञींदुमि, हर हिकु ॻाल्हि जेकी तव्हां चवंदव मां सभु पूरो जीवन बदिले छॾींदुमि, पर हिकिड़ी ॻाल्हि न छॾींदुमि, मां चोरी करणु न छॾंदुमि। तव्हांखे मंजूर हुजे त मूंखे स्वीकार कयो। संतन चयो भाई असांखे स्वीकार आहे, चओ हरे राम। याद रखना, संत महात्मा कहते हैं अगर आपको संतों ने स्वीकार कर लिया तो समझ जाना अब भगवान भी आपको स्वीकार कर लेंगे। बोलो जय श्री कृष्ण। ठीक है भाई, तोखे न चवंदासीं कि तू चोरी न कर, ॿियो जेको बि चवंदासीं मञींदे? चई बाबा मां वचन तो ॾियां, तव्हां जेकी आज्ञा कंदव मां सभु मञींदुमि। ठीकु। संतन चयो भैया तोखे मनाई न आहे, तू खूब चोरी कजां, बस असांजी 4 ॻाल्हियूं ध्यानु रखजां। कंहिं गरीब वटि कॾहिं चोरी न कजां, चओ हरे राम। पहिरीं ॻाल्हि, कंहिं गरीब वटि कॾहिं चोरी न कजां। चई बिल्कुलु बाबा। ॿियो, सच जी राह ते हलजां, कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजां, हमेशा सच जी राह ते हलजां, केॾी बि वॾी आफ़त हुजे कूड़ न ॻाल्हाइजां। चई बाबा वचन, मां कूड़ बि न ॻाल्हाईंदुमि। टियों वचन संतन चयो जॾहिं कॾहिं कंहिंजो नमक खाए, कंहिंजो लूणु खाए, कंहिंजो भोजन खाए त हुन वटि चोरी न कजां। घणा वचन थी विया भाई? पहिरियों कहिड़ो हुयो जी? गरीब वटि चोरी न कजां। ॿियो, कूड़ न ॻाल्हाइजां, सच जी राह ते हलजां। टियों वचन, हिन वीचारे खे यादि थी वियो असांजे भैया खे, तव्हां त ॿुधायो। हा, जंहिंजो लूणु खाए नमक खाए हुन वटि चोरी न कजां। चौथों वचन संतन वतो कि भाई अगर तुंहिंजे कारण कॾहिं ॿिए कंहिंखे सजा न मिले, इहो ध्यानु रखजां। तुंहिंजे कारण ॿिए कंहिंखे तकलीफ़ न थिए, इहो हमेशा ध्यानु रखजां। थी सघई त ॿियनि जी सेवा कजां, न करे सघे कोई ॻाल्हि न आहे, पर कंहिंजे तकलीफ़ जो कारण न ठहिजां। इहो 4 ॻाल्हियूं तूं ध्यानु रखजां, बाक़ी सभु तोखे छूट आहे। चओ हरे राम। बस बाबा हाणे त मौज अची वई, रोज कीर्तन करण लॻो, गोविंद बोलो हरि। खूब मौज अचे उनखे, खूब सेवा भी करे संगत जी ऐं कीर्तन भी करे। काफ़ी ॾींहं गुज़री विया भक्ति कंदे कंदे। अचानक ज़रूरत पई कि भैया हाणे त घर में राशन पाणी कोन्हे, हाणे छा करणो आहे? मूंखे चोरी करणी आहे, पेशो ई चोरी आहे, ॿियो कुझु हुनखे ईंदो कोन्हे। यादि आयो कि संतन पहिरियों वचन ॾिनो गरीब वटि चोरी न कजां, सिधो वियो राजा वटि। चओ हरे राम। अॼु त राजा वटि चोरी कंदासीं भैया, हे छाजो गरीब, इन वटि चोरी कंदासीं, खूब माल पाणी खणी ईंदासीं। वयो, राति थी, राजा जे द्वारपाल रोकियो, चई भैया केरु आहे तूं एॾी राति जो आयो आहे? त ॿियो वचन यादि आयो संतन जो कि कूड़ न ॻाल्हाइणो आहे। उन पुछियो द्वारपाल, वो भालो ॾेखारे करे, केरु आहे भाई, राति जो आयो आहे, काथों थो अचे, केरु आहे तूं, परिचय ॾे। तॾहिं उन बि संतन जे भरोसे में चई ॾिनो मां चोर आहियां, छो जो कूड़ त ॻाल्हाइणो कोन्हे। उन बि चयो साईं मां चोर आहियां। वो द्वारपाल घबराइजी वियो, चवण लॻो चोर कॾहिं थोड़ी चवंदो मां चोर आहियां, हे पक कोई राजा जो माइट हूंदो, नाराज तो थिए तॾहिं तो चए चोर आहियां। अरे भैया नाराज छो था थियो, मां त तव्हां खां तव्हांजो परिचय तो पुछां, चवे तो मां चोर आहियां। अरे नाराज न थियो भैया, तव्हां अंदर वञो, अंदर वञो। चओ हरे राम। बक़ाइदा हुन दरवाजा खोले ॾिना, वञ भैया तूं अंदर वञ। मिली आ राजा सां। हो सोचण लॻो ये त सत्संग जो ॾाढो बढ़िया कमाल आहे यार। पहिरियों त माण्हू धिका ॾेई ॿाहिरि कढंदा अगरि ख़बर मिलंदी चोर आहे, हाणे त मां परिचय थो ॾियां कि मां चोर आहियां, हे त अंदर वठी था हलनि।
बढ़िया संतन जे संग में तो शक्तियूं आहिनि भाई। हाँ चओ हरे राम। गदगद थी वियो, अंदर वयो, बढ़िया तिजोरी विजोरी सब साफ़ कई, पंहिंजे पोटलीअ में भरे करे वापस वञे पियो त उते भोजन तैयार पियो, थोड़ो सो भोजन खाई वतो हुन। चओ हरे राम। कुछ हुनजे मुख में हली वियो त संतन जो टियों वचन याद आयो कि जंहिंजो नमक खाए त उते चोरी न कजां। चओ हरे राम। सब चोरी थी वई आ, सॼो सामान हथ में पियो आ, पर कमाल आ उनजी श्रद्धा ॾिसो कि संतन खे उन वचन ॾिनो आ कि जंहिंजो नमक खाईंदुमि उन वटि चोरी न कंदुमि। ओॾी महिल उहो सभु सामान उन रखी छॾियो। चओ हरे राम। जबकि एतिरो सामान चोरी करे वतो आई कि अगरि उहो उन वटि मिली वञे हा त पोइ कॾहिं उनखे चोरी करण जी ज़रूरत न पए हा, पर संतन खे वचन ॾिनो आ, गुरूअ खे वचन ॾिनो आ, छॾे छॾियो। चओ हरे राम। चओ न भाई हरे राम, हरे कृष्ण, जय श्री कृष्ण। रखी छॾियो, वापस हली वियो। सुबुह थी राजा उथियो, राजा ॾिठो पूरो घर तहस नहस आ भाई। हे छा पोटली भरे सामान पियो आ, तिजोरियूं खालियूं आहिनि, यानी पक रात जो कोई चोर आयो आ, पर कोई चोरी न करे वियो आ। सभु सामान उहे जो उही पियो आ, सभु कीमती जेके बि हीरा मोती जेवर आहिनि सभु पिया आहिनि। बकायदा चोर जरूर आयो आ, पर चोरी न करे वियो आ। पतो कयो केरु आ भाई, केरु आयो रात जो? राजा पतो कयो त ख़बर न मिली। राजा चयो सभिनीनि खे पकड़े अचो, जेके बि चोर आहिनि नगर में सभु पकड़ाइजी विया। हे न पकड़ाइजो, छो जो हाणे त हे भक्त बणिजी वियो आहे, संतन वटि रहंदो आहे, सेवा कंदो आहे, भजन कंदो आहे, इनखे कोई न पकड़े वियो, बाक़ी सभु पकड़ाइजी विया। राजा सभिनीनि खे सजा ॾियण लॻो। चयो ॿुधायो भाई कंहिं चोरी कई, कंहिं कोशिश कई चोरी करण जी? सभिनीनि चयो साईं असां न कई आहे। राजा चयो ॿुधाईंदव त ठीकु आहे, न त सभिनीनि खे सजा मिलंदव। ऐलान करे छॾियो राजा कि सभिनीनि खे सजा मिलंदव, न त मूंखे गुनाहगार साम्हूं अची करे पाण क़बूल करे। हिनखे ख़बर मिली कि अरे चोरी त मां करण वियो हुअमि, पर सजा उन्हनि खे थी मिले। चौथो वचन यादि अची वियो संतन जो। चओ हरे राम। कि प्यारा तुंहिंजे कारण कॾहिं ॿिए कंहिंखे तकलीफ़ न थिए, इहो ध्यानु रखजांइ। डुक पाए तुरंत राजा वटि वियो। राजा साहब हिननि सभिनीनि खे छॾियो। छो भाई तूं केरु आहे? तूं त कोई संत भक्त तो लगे। चई न बाबा हिननि सभिनीनि खे छॾियो, मूंखे सजा ॾियो। अरे तूं केरु आहे? चई मां ई तव्हां वटि चोरी करण आयो। राजा चयो न यार तूं त बढ़िया कोई संत महात्मा भक्त तो लगे, हाँ तूं कीअं चोर हूंदे? चई न मां वचन तो ॾियां, मां सच तो ॻाल्हायां तव्हांखे, मां ई चोर आहियां, मां चोरी करण आयुमि तव्हां वटि। हिननि सभिनीनि खे छॾियो। राजा छॾे ॾिनो, हुनखे पकड़ियो। चई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, जॾहिं चोरी करण आहे सॼो सामान तूं तिजोरीअ मां कढी वरितो, सफ़ाई करे वरिती, त खणी छो न वएं भाई? चओ हरे राम। खणी छो न वएं? तोखे त एॾो सामान मिली वञे हा कि तुंहिंजी जिंदगी त खुशहाल थी वञे हा, छाजे लाइ छॾे वएं? तॾहिं हुन ॻाल्हि ॿुधाई कि मां संतन खे वचन ॾिनो, सत्संग में वयुमि, आनंद आयो, संतन मूंखे चोरी छॾण जे लाइ न चई, पर केवल 4 वचन ॾिना कि इहे पालन कजां, तुंहिंजो जीवन सफल थी वेंदो। उहे 4 वचन उहे पालन पियो कयां, तॾहिं बसे मां छॾे वयुमि। चओ हरे राम। राजा जे अखियुनि में आंसू अची विया। राजा उन चोर खे प्रणाम कयो। चोर खे राजा प्रणाम कयो। अरे राजा साहब मूंखे छो था प्रणाम कयो? चो प्यारा वचन ॾियण वारा गुरु त मां कई ॾिठा आहिनि, पर पालन करण वारो तूं जहिड़ो शिष्य पहिरों बार ॾिठो आहे। चओ हरे राम। सत्संग में उपदेश त कई ॿुधिया आहिनि, कई वचन ॿुधिया आहिनि, पर पालन करण वारा कई विरला ई हूंदा आहिनि। तूं चोर थी करे जंहिं एॾी चोरियूं कई आहिनि, एॾी बुराईअ ते हलियो आहे, उनजी एॾी भावना संतन जे प्रति, प्यारा उहे तुंहिंजा गुरु आहिनि, पर हिकिड़ी वेनती मुंहिंजी स्वीकार कर। राजा तो चए तूं मुंहिंजो गुरु बणिजी वञ। चओ हरे राम। वो चोर बि रोअण लॻो कि संतन जी महिमा केॾी न्यारी आहे, सत्संग जी महिमा केॾी न्यारी आहे। अगरि कोई भाव रखे, श्रद्धा रखे त भाई चओ जय श्री कृष्ण। कोई वचन पालन करे त बस एॾी शक्ति आहे संतन जे वचननि में। हिकु हिकु वचन जेको आहे उहो कीमती आहे, हिकु हिकु वचन जेको आहे उहो अनमोल आहे भाई।